गैर मयारी खाद खुराक तोड़े गैर मयारी तर्ज़ ज़िंदगी जे करे ब्लड प्रेशर, शुगर ऐं थोल समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं, जंहिंजे करे अॼुकल्ह जोड़नि में बेऔलादीअ जो मसइलो तमामु घणो वधंदो पियो वञे। अॼोके दौर में ॿिया खाधा त ठहियो, पर बिना मिलावट वारो खीर ऐं चांहि मिलण बि तमामु ॾुखियो बणिजी वियो आहे। इहो ई सबबु आहे जो जिस्मानी ताक़त बि उहा नाहे रही जेका कुझु वक़्तु अॻु वारे माण्हुनि में हूंदी हुई। बर्गर, पिज़ा ऐं सैंडविच ते पलियल नौजवान सही नमूने मोबाइल बि हथ में नथा पकड़े सघनि। तव्हांखे घिटियुनि या बाज़ारुनि में नौजवान कंहिं थंभे, भित या मोटरसाइकिल वग़ैरह खे टेक ॾियण बिना बीठल नज़र ई न ईंदा। उहे जोड़ा जेके बेऔलादीअ जे मसइले सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं कहिड़नि बि सबबनि जे करे जेकॾहिं औलाद जी नेमत खां महरूम आहिनि, त अस्करी मुबी ख़ासि उन्हनि लाइ सुठी खुराक साबित थी सघे थी। इहो नुस्ख़ो कुदरती जड़ी बूटियुनि ऐं ख़ासि क़िस्म जे तरीक़े सां तयारु कयो वियो आहे, जेको कमज़ोरी जे हर मसइले खे ख़तमु करण लाइ बहितरीन साबित थी सघे थो ऐं कंहिं बि क़िस्म जे नुक़साननि खां पाक आहे। अस्करी मुबी ख़ासि नौजवान, वॾी उमिरि जा माण्हू, तोड़े शुगर जा मरीज़ इस्तेमालु करे सघनि था।